अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे दड़े मां सूफ़ी सारंग अली शाह जी हीअ रिपोर्ट। दड़े में पञारी केनाल मथां अॾेल ज़बून हाल पुल जी मरमत न थियण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी तरफां अशरफ पली जो मामा मंठार दायो अज़ीज़ मेमण गुल चवाण हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर मेमण ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में पुल ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त पञारी केनाल मथां अॾेल पुल जे ठहिण खां वठी अॼु ताईं मरमत न कराई वई आहे, जंहिं करे पुल ज़बून हाल थी थियण शुरू थी वई आहे। हिननि चयो त इंतिज़ामिया जी नाअहलीअ करे हादसा रोज़ जो महमूल बणियल आहिनि, जॾहिं त कल्ह रेतीअ सां भरियल ट्रक पुल तां गुज़रण वक़्तु पुल जो हिकु हिसो ढही पियो ऐं ट्रक रक्षा मथां कल्टी थी पई। हिननि मुतालबो कयो त मौत जो परवानो बणियल पुल जे हंगामी बुनियादनि ते मरमत कराए इम्कानी नुक़सान खां बचायो वञे। ॿी सूरत में ईद खां पोइ एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।